अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब और जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे सभिनी सवालनि जा जवाब ॾींदुसि। जी हाँ, बिल्कुलु। छो त आउं तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे चैनल जो इंट्रोडक्शन कराइण वारो आहियां, पंहिंजे चैनल जो तारीफ़ कराइण वारो आहियां। सभ खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु मूं हिकिड़ो कम्यूनिटी में मैसेज रखियो, जंहिंमें मूं इहो तव्हां खां पुछियो त तव्हां कंहिं बि क़िस्म जो को सुवाल हुजे तव्हां मूंखां पुछी सघो था। उन में मेजॉरिटी ऑफ पर्सन तक़रीबन दोस्तनि उहे सुवाल पुछियो आहे जेको मतिलबु त जंहिंजो जवाबु तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदो। फ़िलहालु तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांखे ॿुधायां थो तव्हांखे कहिड़ो कहिड़ो कंटेंट मुंहिंजे चैनल ते मिली वेंदो। तव्हांखे वञिणो आहे मुंहिंजे चैनल ते, उनखां पोइ तव्हांखे वञिणो आहे प्लेलिस्ट ते क्लिक करण सां सभई कैटेगरीज़ तव्हांजे साम्हूं अची वेंदियूं, जिन जिन कैटेगरीज़ ते मूं वीडियो ठाहियूं आहिनि। ठीकु आहे। सो तव्हां ॾिसो पिया त यूट्यूब वारी अलॻि कैटेगरी आहे, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे बारे में तव्हांजो को सुवालु आहे त उहो अलॻि आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे काइनी मास्टर जे हवाले सां को सुवालु करिणो आहे, जीअं मिसाल तौरु फ़ोन इंस्टॉलर किथां डाउनलोड कजे, ऐं उनखां अलावा काइनी मास्टर में इहो प्रॉब्लम पियो अचे वग़ैरह वग़ैरह, त उन जे लाइ हिकिड़ी अलॻि प्लेलिस्ट आहे, उन में अॻु में उहा वीडियो मौजूदु हूंदी आहे। तव्हां पहिरीं मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, उन ते उहो कंटेंट ॾिसो त तव्हांजो मसइलो कहिड़ो आहे, ऐं उनखां पोइ जेकॾहिं तव्हांखे उते नथो मिले त तव्हां मूंखे कमेंट कयो। तक़रीबन दोस्त इहो कमेंट कंदा आहिनि त असांखे पंहिंजो व्हाट्सअप नंबर ॾे। ऐं तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियां त व्हाट्सअप वारनि खे एतिरो रिस्पॉन्स शायदि आउं नथो ॾेई सघां जेतिरो रिस्पॉन्स आउं यूट्यूब वारनि खे ॾींदो आहियां। यूट्यूब ते जेकॾहिं तव्हां मूंखे कमेंट कयो था, कसम सां ख़ुशी बि थींदी आहे ऐं आउं टाइम कढी करे जवाब बि ॾींदो आहियां। पर जेकॾहिं तव्हां मूंखे व्हाट्सअप ते मैसेज कयो था त व्हाट्सअप ते उहे दोस्त जेके मैसेज कंदा उन्हनि खे ख़बर आहे, तव्हां व्हाट्सअप खोलींदो ई कोन आहियां सॼो ॾींहुं, छो जो मुंहिंजे कम जे हवाले सां मूंखे व्हाट्सअप खोलण जेतिरो टाइम कोन मिलंदो आहे। जेकॾहिं व्हाट्सअप खोलींदो आहियां त कलाक जा कलाक छुटा, उनजे करे व्हाट्सअप ते घटि रिस्पॉन्स ॾींदो आहियां, यूट्यूब ते ज़्यादा। इन जे करे न जो यूट्यूब मूंखे पैसा थो ॾिए, व्हाट्सअप कुझु कोन थो ॾिए। व्हाट्सअप टाइम जो ज़्यान आहे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। ठीकु आहे। सो फ़िलहालु त मूं हिकिड़ो नंबर मुंहिंजो डिलीट बि करे छॾियो आहे, बाक़ी हिकिड़ो नंबर आहे व्हाट्सअप ते, सो बि मुंहिंजे ख़्याल में आउं तमामु जल्द डिलीट करे छॾींदुसि। ऐं उनखां अलावा तव्हांजो को बि कमु आहे या को बि सुवालु आहे, तव्हां मूंखां कमेंट में पुछी वठंदा कयो। को बि सुवालु आहे, XYZ को बि सुवालु आहे, तव्हां कमेंट में पुछी वठो। जेकॾहिं तव्हांजो को प्राइवेट सुवालु आहे, तव्हां मूंखे ईमेल ते मोकिले ॾियो। मुंहिंजी ईमेल आहे, हीअ तव्हां ॾिसो पिया। उनखां अलावा तव्हांखे डिस्क्रिप्शन में बि मिली वेंदी, उते वञी तव्हां को बि सुवालु लिखो ऐं पोइ उहो सुवालु मूं वटि पहुचंदो ऐं तव्हांखे ज़रूरु रिप्लाई ॾींदुसि। कमेंट में काफ़ी सारा दोस्त हिन टाइप जी कमेंट्स कंदा आहिनि, हाय। हाणे हाय जो कहिड़ो जवाबु ॾियां? सॉरी, ईमेल में मूंखे दोस्त हाय लिखंदा आहिनि, हाय। हाणे हाय जी मेल जो कहिड़ो जवाबु ॾियां? यार तव्हां पंहिंजो पूरो सुवालु लिखो। सलाम दुआ हिकिड़े पासे, सलाम दुआ तव्हां करे सघो था, मथे सलाम दुआ करे हेठि तव्हां पूरो सुवालु लिखी छॾियो। जेको तव्हांखे मसइलो अचे थो पेश, उहो सिंधीअ में लिखी छॾियो। ठीकु आहे। ऐं तव्हां हिकिड़ो ऑडियो क्लिप रिकॉर्ड करे ईमेल में मोकिले सघो था, जेकॾहिं तव्हां लिखी नथा सघो। ऐं उनखां अलावा तव्हां वॉइस बि करे सघो था, मुंहिंजे ख़्याल में इहो बि ऑप्शन अची वियो आहे जीमेल में। बहरहाल अञा बि तव्हांजे मसइले जो हल नथो थिए त तव्हां फेसबुक ते अची मुंहिंजे पेज ते मैसेज कजो, तव्हांखे मां जवाबु ॾींदुसि। पेज ते अची करे तक़रीबन दोस्त इहो ई सुवालु कंदा आहिनि त यार नंबर ॾे। सॉरी यार, आउं नंबर नथो ॾेई सघां, सॉरी, माज़रत सां। ठीकु आहे। जेकॾहिं आउं नंबर ॾींदुसि त पोइ मुंहिंजी ज़िंदगी तव्हां सम्झी सघो था। बहरहाल हीअ मूं तव्हांखे ॾिनो मुंहिंजे चैनल जो इंट्रोडक्शन। उनखां अलावा तव्हां चैनल ते पाण वञो, टेक्निकल जेका कैटेगरी आहे उन में मोबाइल ऐं कंप्यूटर सां रिलेटेड जेके कैटेगरीज़ अचनि थियूं, जेके सुवाल जवाब अचनि था, उमूमन उन्हनि सभिनी सुवालनि जा जवाब तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिलंदा। जेके उमूमी सुवाल हूंदा आहिनि, उन सभिनी जा जवाब तव्हांखे तक़रीबन मुंहिंजे चैनल ते मिली वेंदा। उन तां काफ़ी माण्हू नाराज़ थिया त असांजे कंटेंट जी कापी थो करे, काफ़ी माण्हू त असांखे अॻिते वधणु नथो ॾिए। उनखां अलावा हिकिड़ो इहो बि मूं ते टेग लॻो त महबूब जेको आहे, जंहिंखे ॾिसंदो आहे ट्रेंडिंग टॉपिक उनजी कापी कंदो आहे या उनजी वीडियो ठाहिणु शुरू करे छॾींदो आहे। भाउ उनजी वीडियो उनजे करे कोन ठाहींदो आहियां जो आउं उन माण्हू खां सड़ां थो या उनजी कामयाबी जेको आहे सो मूंखां बर्दाश्त वञे। असुल में उनजे करे ठाहींदो आहियां त जीअं इहो सुठो माण्हू कमु करे पियो, इहो माण्हू सुठो कमु करे पियो, इनखे ॾिसी ॿिया माण्हू सुठो कमु कनि। ॿिया जेके इनखे करणु चाहिनि था या मूंखे तव्हां सुवालु कयो था त आउं तव्हांखे जवाबु ॾींदुसि। फलाणो माण्हू कीअं थो, मिसाल तौरु रहीम सिंधी कीअं थो वीडियो ठाहे, रहीम सिंधी एडिटिंग कीअं थो करे, उहो एनिमेशन कीअं थो करे, त आउं तव्हांखे रहीम जी खां पुछण जी मूंखे का ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं आउं रहीम खे कमेंट करियां, रहीम खे को रिस्पॉन्स न ॾिए, तॾहिं मां
तव्हांखे वीडियो ठाहे ॾींदुसि। छो मूंखे अचे थी त रहीम सिंधी कीअं थो वीडियो ठाहे, या हुनजो को ॿियो अल्टरनेट तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। त दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को सवाल आहे कमेंट में लिखियो, न वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिला थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।